बिड़शा मां ख़बर ॾींदा हलो त चीफ ऑफ लाशारी सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी बिड़शा पहुची लाशारी बिरादरी जा मसला ॿुधा, जंहिं में रईस बुरल लाशारी, बादशाह खान, हबीबुल्ला लाशारी, मीर इरफान लाशारी ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते चीफ ऑफ लाशारी सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असल में ॻाल्हि आहे, आउं त पंहिंजी बिरादरी ईअं चवंदुसि बाबा तव्हीं पंहिंजे पेरनि ते पियो, पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, तरबियत ॾियो, तव्हीं अॻिते वधो। मुंहिंजो त इहो मिशन आहे ऐं शुरू खां ई हले पियो ऐं पंहिंजे बिरादरी में आउं जॻह जॻह वञा पियो पूरे पाकिस्तान में, सिर्फ़ु इन्हनि खे इन करे त इन्हनि खे मथे खणी अचण जी मुंहिंजी वॾे में वॾी कोशिशि आहे। इनशाला उन में कामयाबी थींदी ऐं मुंहिंजी वधि में वधि कोशिशि हूंदी आहे त पंहिंजी बिरादरी खे अॻिते खणी अचां ऐं उन में इलाही हद ताईं कामयाबी थी आहे। ऐं इनशाला इहे अॼु उहे ॾींहं परे कोन्हनि जॾहिं असीं इक़्तिदार में हूंदासीं त बिल्कुलु बाक़ाइदा वधीक कोशिशि कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।